जी बिल्कुल नाज़रीन, ठट्टे ज़िले में पूरी मुल्क जियां जो 12 रबी अव्वल जो ॾियारो है वो अक़ीदत एहतराम से मल्हायो पियो वञे। जो हिन वक़्तु ठट्टे ज़िले के नंढे वॾे शहर में जो जलसन जो जुलूसन जो सिलसिलो है वो जारी है। हिते आशिक़ान रसूल मौजूद हैं, उनसां ॻाल्हि ॿोल करियूं था। जो अॼु 12 रबी अव्वल जो ॾियारो है सो कीअं पिया मल्हायो ऐं छा महसूस था करियो? शमशाए बनी आदम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम की जश्न विलादत, इसमें हक़ ये है कि हम इसको नहायत एहतराम के साथ और इस्लामी जोश व जज्बे के साथ मनाएं और नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन हम तक लेकर आए, जो ज़ाब्ता है, जो शरीयत उन्होंने इंसानियत को दिया, जो अखलाक हमें इनायत किया, उसका तकाज़ा है कि हम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को भी खुश करें और आज के दिन इबादत करें, सुन्नतों की पैरवी करें, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नतों को अपनाएं, नमाज पंजगाना का एहतमाम करें, मस्जिदों को भरें, तो मेरे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हकीकी तौर पर खुश होंगे और नहायत जोश व जज्बे से इस दिन को मनाएं। आलम इस्लाम के 12 रबील जी मुबारक हुजे। असांजा जिते किथे या मुसलमान उन ॾींहं में उन सभिनि खे ख़ुशी हुजणु खपे, ख़ुशी मनाइणु खपे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैदाइशी ॾींहुं आहे, जंहिंमें असांखे तमामु ख़ुशी आहे। ॿिन्ही जाननि जो सरदार आहे असांजो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हयातुल नबी आहे, जंहिं लाइ असांजी जान क़ुर्बान आहे। पाकिस्तान सुन्नी तहरीक हिकु पैगाम ॾिनो आहे, नामूस रिसालत लाइ जान बि क़ुर्बान आहे, बच्चा ॿार क़ुर्बान कंदासीं। इहो ई ॾींहुं आहे, इहो ई शान आहे, इहो ई मान आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे दिलनि में आहे, असांजे बच्चनि जे। हुज़ूर ना हुजे असीं ना हुजूं, हुज़ूर जी ख़ुशी लाइ करे असां पंहिंजी जान क़ुर्बान कंदासीं। हुज़ूर जी हिकिड़ी तिंख बि केते बर्दाश्त न कंदासीं। हुज़ूर जे लाइ असां हर वक़्तु मोहतरम जनाब सरोद एजाज़ क़ादरी भाई जो असांजो पैगाम आहे, असांजो सरबराह पाकिस्तान सुन्नी तहरीक जो, उनजो पैगाम इहो आहे, नामूस रिसालत लाइ पंहिंजी जान क़ुर्बान कयो, पंहिंजा बच्चा क़ुर्बान कयो। नामूस रिसालत जे करे असां अॼुकल्ह उरूज में आहियूं, असांजो नालो बि नामूस रिसालत जे करे आहे। अॼु असांखे पहचान बि हुज़ूर जी सदक़े में आहे। अॼु असीं हिन दुनिया हिन जान में हलूं था। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूर आहे, नूर रहंदो। कंहिंजी बि इहा भुल हुजे असां इन चीज़ खे नथा मञूं। हुज़ूर असांजो हयातुल नबी आहे, जंहिं लाइ करे ॿार बच्चा ख़ुशियूं मल्हाईंदा। छाजे करे ख़ुशी मल्हाईंदा? हुज़ूर उन्हनि खे ख़बर आहे असांजो दीन इस्लाम काबो क़िबलो हुज़ूर आहे। उन लाइ करे असांजी मिल्कियत, असांजी दौलत, असांजी जान हुज़ूर जे लाइ जान क़ुर्बान कंदासीं। हुज़ूर लाइ जीअं त बैरूनी मुल्क में हिकु पुतला ठहंदा आहिनि, जंहिं हिसाब सां उहो सिस्टम ठहे थो, असां उन बैरूनी मुल्कनि खे ॿुधाइण था चाहियूं। पाकिस्तान खे जेको पाकिस्तान खे चाहण वारा आहिनि, हुज़ूर जा जेका ग़ुलाम आहिनि, उनखे ॿुधाइण था चाहियूं हुज़ूर जी नामूस जो मसइलो हुजे, चीन में हुजे, बलोचिस्तान में हुजे, सिंध में हुजे, पूरे पाकिस्तान में हुजे, ख़ुदा हुज़ूर जे दीन लाइ करे पंहिंजी जाननि जो नज़रानो ॾियो, पंहिंजे बचनि जो नज़रानो ॾियो, पंहिंजी दौलत जो नज़रानो ॾियो। छाजे करे हुज़ूर न हूंदो असां न हूंदासीं, हुज़ूर जी पहचान न हूंदी असांजी पंहिंजी पहचान न हूंदी। हुज़ूर जे करे ही जान मिलियो, ही आसमान मिलियो, हुज़ूर जे करे मिलियो। अॼुकल्ह असांखे हिकिड़ी इज़त थी मिले, हुज़ूर जे नाले सां मिले थी। असांजी का औकात न आहे, असांजी का हैसियत न आहे। अॼुकल्ह सभु कुझु आहियूं त असां हुज़ूर जे करे आहियूं, हुज़ूर जे करे मरण मिटण बि ॼाणूं था, मारण बि ॼाणूं था। अस्सलाम शैतान रजीम, बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। सरकार जी आमद मरहबा, प्यारे जी आमद मरहबा, दिलदार जी आमद मरहबा, मंठार जी आमद मरहबा। तमाम आशिकान रसूल, तमाम आलम इस्लाम के जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खोड़ सारी मुबारक हुजनि। ऐं असां अॼोको ॾींहुं 12 रबियल भरपूर तरीक़े अक़ीदत व एहतराम सां मनाए रहिया आहियूं। ऐं पाकिस्तान सुन्नी तहरीक हर साल हिन त्यौहार के मनाईंदी आहे। असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम आहियूं। असां हमेशा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पंहिंजी जानिन जा नज़राना ॾींदा रहंदासीं। ऐं 12 रबियल पाकिस्तान सुन्नी तहरीक जी तरफ़ां घारे में हर साल कैंप लगाई वेंदी आहे। जीअं हिन साल कैंप लगाई वई आहे, जिन में नंगरो न्याज़ कयो वियो आहे। सरबराह पाकिस्तान सुन्नी तहरीक मोहम्मद सरवत एजाज़ क़ादरी साहब जो ख़सूसी हिदायतनि ते पूरे मुल्क पाकिस्तान में हर जगह ते कैंपूं लगाई वयूं आहिनि। असां तमाम आलम इस्लाम के
खोड़ सारियूं प्यारे नबीअ जी आमद ते वधायूं पेश करियूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असां तमामु मुस्लमाननि जी अॼु वॾे मां वॾो ॾींहुं सभिनि खां, बल्कि वॾे मां वॾो ॾींहुं छा, सभिनि खां वॾे मां वॾो ईद आहे। आका जे विलादत जे ख़ुशी में अॼु असीं हिते गॾु थिया आहियूं। असांजा रैलियूं निकिरी चुका आहिनि, कुझु अचनि पिया इंशाअल्लाह। अॼोके ॾींहं में तमामु आले इस्लाम खे जश्न विलादत जा मुबारकबाद पेश करियां थो ऐं सभिनि जो अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे। सरकार की आमद, दिलदार की आमद, लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक। इस साल भी हम अपना ईद मिलादुन्नबी तमाम मुसलमानों का अकीदत व एहतराम से मना रहे हैं, जिसमें हमने सबील का एहतमाम किया है और खाने का एहतमाम किया है। ये मरकज़ी जुलूस दावत इस्लामी की ज़ेर निगरानी निकल रहा है। ये यहाँ से होता हुआ मार्केट दाबेजी उम्मे अत्तार जामा मस्जिद पे अख्तिताम पजीर होगा, जहाँ पर दावत इस्लामी के उलमा इकराम मज़ीद बयान कराएंगे। ठट्टा के तकरीबन तमाम शहरों में इस टाइम पे दावत इस्लामी के तहत ज़ोहर की नमाज के बाद जुलूस का सिलसिला शुरू हो चुका है, जो कि अपनी अपनी मरकज़ी मस्जिद पर जाकर अख्तिताम पजीर। जिस तरह पूरे मुल्क की तरह ठट्टा में और बिलखुसूस ठट्टा फ़िल्टर प्लांट स्टाफ कॉलोनी में पुरजोश तरीके से 12 रबीउल अव्वल मनाया जा रहा है और इंशाअल्लाह ताला मनाते रहेंगे। आका का मिलाद है, झूम झूम के मनाएंगे। हकनवर चढ़ियो जेकम न्यूज़ ठट्टो।